जो छाजे लाइ हिते आया आहियो? असां मुंहिंजो नालो आहे सर अब्दुल रज़ाक। असां एहतिजाज कयो इन जे लाइ त असांजे लाइ इंसाफ़ मिले असांखे। हीउ मुंहिंजो अम्मा आहे, हीउ मुंहिंजो भाइर आहे, हीउ मुंहिंजो बाबू आहे, मुंहिंजो सौटु आहे। असां सां ज़ुल्म आहे। मुंहिंजे भाउ खे दिलमुराद ऐं गुलशेर वारनि हमिलो करे 10 तारीख़ जे 6 महीने 10 तारीख़ ते हमिलो करे घरां खणी विया। मुंहिंजे भाउ खे, भाॼाई खे 3 ॿार 5 लख कैश 2 तोला सोन खणी विया, हमिलो करे घरों खणी विया। सो असां ग़रीब मिसकीन आयासीं दौड़ थाणे ते NC कटाइण। असांजो NC कंहिं बि न खयो। हुननि असांजे भाउ खे 3 ॾींहं ग़ाइब करे छॾियो। असां चङनि मठनि वटि बि वियासीं। चङनि मठनि बि हुननि खे चयो, कंहिंजो बि हुननि का ॻाल्हि न मञी। मञियो चए असां फ़ैसिलो न करे असांजो भाउ मारींदासीं। 13 तारीख़ ते 6 महीने हुननि असांजे भाउ खे क़त्ल करे वञी रेलवे ट्रैक ते उछलाए छॾियो। चए तव्हांजे भाउ रेल हादसो आहे। रेल हादसो न आहे। इन खां पोइ असां पोस्टमार्टम करायो आहे। असांजो हीउ रेल पोस्टमार्टम जो रिपोर्ट आहे। हिन में नशे जो इंजेक्शन लॻल आहे सर। नशे जो इंजेक्शन लॻल आहे। हमरा खे नशे जो इंजेक्शन हणी वञी रेल ते क़त्ल करे उछलाए अथनि। इन खां बावजूदि असां वटि रेलवे ड्राइवर जा बयान आहिनि। रेलवे ड्राइवर बि बयानु ॾिनो आहे त सर इहो मूं हमरा डेड बॉडी जेको आहे ॾिठो आहे, साइड ते पियो हो, मुंहिंजे गाॾी में टच थियो ई न आहे। असां वटि प्रूफ आहिनि ऐं असां वटि जज जा हुकुमनामे ते असां FIR करायो आहे। ऐं पुलिस असांजो पहिरें ॾींहं खां वठी असां सां ज़ुल्म करे चुको आहे। पहिरें ॾींहं खां वठी जवाबदार दर सां पुलिस मिलियल आहे। पहिरें ॾींहं खां वठी पुलिस 174 रुपया असांजे ख़िलाफ़ु कई ऐं असां सां ज़ुल्म आहे। पहिरें ॾींहं खां वठी पुलिस हुननि सां मिलियल आहे, मिक्सअप में आहे। हुननि सां मिली करे पुलिस 174 रुपया असां ते कई। असांजो जेको भाउ जो खून पुलिस लोड़णु थो चाहे, असांजो केस सॼो ख़राबु करे छॾियो आहे। असां सां ज़ुल्म आहे। को बि जवाबदार गिरफ़्तार अॼु ताईं नथो करे। ऐं जेके बि असां जवाबदार गिरफ़्तार करायो आहे उहे बि पुलिस पैसा वठी छॾंदो वियो। 5 महीना थी विया आहिनि। 6 महीनो हींअर हले पियो। जज जे हुकुमनामे सां असां ही मेन जवाबदार दिलमुराद गिरफ़्तार करायो आहे। उनखे बि राति पुलिस पैसा वठी दौड़ पुलिस छॾे ॾिनो। असां सां ज़ुल्म आहे। असां अपील था कयूं मुराद अली शाह खे, क़ाइम अली शाह खे, वज़ीर आला खे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। सर इहा असांखे ॾिसो सिधो असांजो भाउ कात सां वढियल आहे। तव्हां फ़ोटो ॾिसी सघो था। सिधो कात सां वढियल आहे। असांजे सां ज़ुल्म आहे। असांखां को दाज फेरा नथो थिए। असांजा जवाबदार जेके आहिनि उहे असांखे धमकियूं था ॾियनि। असां सां ज़ुल्म आहे। असांखे इंसाफ़ मिले। धमकी ॾिना चवनि ते वरी बि छोकिरे खे मारींदा, क़त्ल कयो आहे। दिलमुराद हिन छोकिरो खे क़त्ल कयो आहे। दिलमुराद गुलशेर ॿई गॾु आहिनि। माई शैतानी करे पिया मारिया अथमो। ज़ुल्म आहे। असांजो छोकिरे खे मारियो अथनि। असां सां ज़ुल्म आहे। असांजो केरु ॿुधे ई कोन थो। जंहिं वटि वञूं था हाज़ुर करे थो, केरु असांजे लाइ उथे कोन थो। चङा बि हुननि जे पासे आहिनि। असांजे केरु कोन्हे ख़ुदा खां सवाइ। इंसाफ़ खपे। असांजे लाइ इंसाफ़ कंदो करे राति हिनखे दिलमुराद खे छॾे ॾिनो अथनि। पैसा वठी SHO ऐं DSP असां इंसाफ़ ॾिनो अथनि। वॾो मुंशी सभु गॾु आहिनि, मिलियल आहिनि। असां को बि वञूं था असांखे थाणे ते धिके कढनि था। बसि ग़रीब माण्हू वञूं काॾे। असां सां ज़ुल्म